जमायत जहिदी जची घड़ी जमायत जहिदी जची घड़ी हुई पत रखी तो पीर वाड़े मुमद साले फकीर वाड़े मुमद साले फकीर जस घणो हो जमायत जस घणो हो जमायत में गंज पुनल पगारो पीर वाड़े मुमद साले फकीर वाड़े मुमद साले फकीर। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया सनागुल तां ॾिसी रहिया हो न्यू मैरान न्यूज़। फ़कीर मोहम्मद सालेह ख़ानदानी तरह दरवेश ऐं काफ़ी करामत वारे घराणे सां तालुक़ रखे थो। हिन घराणे खे फैज़ दरगाह आलिया पीर पगारा खां मिलियो। उन हवाले सां रिपोर्ट करे रहियो आहे यूसुफ आसकण मंगरियो। मोहम्मद सालेह सचो फ़कीर जंहिंजो वॾो घणो हो शान शेवरंग खे तूं सॾड़ा शेवरंग खे तूं सॾड़ा सीधो ओला थियो अकसीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर जस घणो हो जमायत में जस घणो हो जमायत में जंहिंजो पुनल पगारो पीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर। फ़कीर मोहम्मद सालेह ख़ानदानी तरह दरवेश ऐं काफ़ी करामत वारे घराणे सां तालुक़ रखे थो। हिन घराणे खे फैज़ दरगाह आलिया पीरान पागारा खां मिलियो। फ़कीर मोहम्मद सालेह जो ॾाॾो जंहिंजो नालो बि मोहम्मद सालेह वॾो हो, उहो पीर साईं हिज़बुल्लाह शाह तख़्त धणी जिन खां ज़िकर वठी दरगाह शरीफ़ जो मुरीद थियो, खेनि नांगू फ़कीर महर दरगाह शरीफ़ ते वठी आणी मुरीद कयाई। मोहम्मद सालेह वॾो असुल में राजा गाम इलाइक़े जो रहाकू हो। पीर साईं जिन जे मुरीद थियण खां पोइ उतां खां हिजरत करे अची रोहिली मौजूद राजस्थान इंडिया में रिहाइश इख्तियार कयाई। पीर साईं जिन खे दुआ कंदे फरमायो त तुंहिंजे औलाद मां हिकु वलीउल्लाह कुतुब पैदा थींदो। मोहम्मद सालेह वॾो जा 4 फर्ज़ंद हुआ। टियों नंबर फर्ज़ंद इब्राहिम फ़कीर हो, जेको मणिया ऐं काफ़ी करामत जो साहिब बणियो। इब्राहिम फ़कीर के पीर साईं शाह मर्दान शाह कोट धणी जिन दुआ कंदे फरमायाऊं, ही उहे रंग कंदो जेके दुनिया ॾिसंदी। इब्राहिम फ़कीर जैसलमेर चौंकी जे पेरे मुख मंठार फ़कीर दर्स जो बालको बणियो। इब्राहिम फ़कीर मस्त रोहिली वारो खे सिंध ऐं हिंद में वॾी मञता मिली, एतिरे क़दुर जो पाण ॼण रोहिली जो राजा बणिजी वियो। इब्राहिम फ़कीर जे मक़ाम ऐं मंज़िल जो असुल महूर दरगाह शरीफ़ सां बेपनाह इश्क ऐं अक़ीदत हो। इब्राहिम फ़कीर जो तरीक़े जो उस्ताद मौलवी अब्दुल कादिर हो। मुर्शिद जे अदब ऐं एहतराम में कामिल हो। ख़ानकाह मुबारक खे कॾहिं बि पुठी न ॾिनाई। ज़ाहिरी तौर परे वेंदो हो, पर दिली ऐं रूहानी लिहाज़ खां तमामु वेझो हो। इब्राहिम फ़कीर दरगाह शरीफ़ जे तरीक़े ऐं ज़िकर फ़िकर जो पाबंद हो। हज़ारे फ़कीरनि ऐं बालकनि खे वहदत वारी वाट जा सबक सेखारियाई। मंठार फ़कीर दर्स जे वफ़ात खां पोइ पीर साईं कोट धणी जिन खे जैसलमेर चौंकी जो मुख मुक़रर फरमायो। पाण रोहिली में जामे मस्जिद तैमीर करायाई, जिते जमायत ऐं जुमे जी निमाज़ सां गॾु क़ुरान शरीफ़ जी तैलीम ॾिनी वेंदी हुई। मोहम्मद सालेह सचो फ़कीर जंहिंजो वॾो घणो हो शान शेवरंग खे तूं सॾड़ा शेवरंग खे तूं सॾड़ा सीधो ओला थियो अकसीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर जस घणो हो जमायत में जस घणो हो जमायत में जंहिंजो पुनल पगारो पीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर वाड़े मुहम्मद सालेह फकीर। इब्राहिम फ़कीर जा 2 फर्ज़ंद फ़कीर मोहम्मद सालेह ऐं एहसान फ़कीर हुआ। इब्राहिम फ़कीर जी वफ़ात खां पोइ पीर साईं सूरे बादशाह जिन फ़कीर मोहम्मद सालेह खे पग ॿधाई ऐं जैसलमेर जो मुख मुक़रर फरमायो। फ़कीर मोहम्मद सालेह शुरू खां वठी हयादार अदब वारो ऐं हुज़ूर शर्म माण्हू, ख़ामोश तब ज़रूरत मूजिब ॻाल्हाईंदो हो। मुर्शिद जो एतिरो त अदब कंदो हो जो ज़ियारत वक़्तु ॼण त संदुन बदन मां साह निकिरी वेंदो हो। मुर्शिद सां बेजड़ाई ऐं हुजत खां परहेज़ कंदो हो। पीर साईं सूरे बादशाह जिन जी 1967 वारी जमायत में सफ़र दौरान फ़कीर मोहम्मद सालेह रोहिली में पीर साईं जिन जी दावत कई
ऐं पाण उते 2 ॾींहं तशरीफ़ फरमा रहिया। उते सूरे बादशाह जमायत खे हुकुम फरमायो त फ़कीर साहिब ऐं संदसि घराणे जो अदब रखिजो। फ़कीर मोहम्मद सालेह रोहिली जे रिहाइश वक़्तु वॾो मालदार पुण हो। लॻभॻि 300 ढॻियुनि जो धण हो, जिन जो खीर ॾुहण बैदि थांव भरे रखंदा हुआ ऐं कंहिं बि हाजतमंद खे खीर खां रोक न कई वेंदी हुई। फ़कीर साहिब खाधे खाराइण जो बि सखी हूंदो हो ऐं संदुन दस्तरख़्वान ते जमायती फ़कीर तोड़े आयो वियो मुसाफ़िर हड़ो खाए ख़ुशि थींदो हो। फ़कीर साहिब शक्ल शायत जो सुहिणो हूंदो हो। सफ़ेद चापाई ॾाढ़ी, सफ़ेद मारवाड़ी कट जी कमीज़ ऐं गोॾ पाईंदो हो। मथे ते पटको ॿधंदो हो। कुल्हे ते हमेशह सादो टुवाल रखंदो हो। रवायती ॾेखाव वारी इबादत में विर्द वज़ीफ़नि खां परहेज़ कंदो हो। अलबत रात जो अकेलाई में इबादत ऐं ज़िक्र फ़िक्र कंदो हो। पाण पंहिंजे वालिद इब्राहिम फ़कीर वांगुरु जमायत में सफ़र कंदो हो। जिते बि दावत वठंदो हो त फ़कीर साहिब लाइ खट विछाईंदा हुआ ऐं ॿिया सभु फ़कीर अदब सबबान हेठि गिलम ते वेंदा हुआ। मानी खाइण वक़्तु जेकॾहिं पाण खे ॿार वेठल ॾिसंदो हो त चवंदो हो त पहिरीं ॿारनि खे ताम ॾियो, पोइ ॿियनि हाज़रीन मजलिस अॻियां ताम रखाईंदो हो ऐं जॾहिं सभिनी अॻियां ताम रखिजी वेंदो हो हू तॾहिं पाण खाइण शुरू कंदो हो। जीअं ई खेनि ख़बर पवंदी हुई त दावत हंधि भरिसां पाड़े में को बीमार या पीरसन माण्हू रहे थो त पाण फरमाईंदो हो त पहिरीं उनखे ताम मोकिली ॾियो। फ़कीर साहिब 1964 धारे रोहिली राजस्थान खां हिजरत करे पहिरीं छोर लॻ टेबरी में रिहाइश पज़ीर थियो ऐं बैदि में हितां खां मुस्तक़िल तौरु खिपरी ॻोठ ज़िले मीरपुरख़ास में रिहाइश पज़ीर थियो। पीर साईं शाह बरदान शाह पीर पागारो सतूं जिन बि मुख़्तलिफ़ मौक़नि ते सफ़र दौरान फ़कीर साहिब जे अंगण ते तशरीफ़ फरमा थियो, लेकिन फ़कीर साहिब पीर साईं जे मजलिस में अदब सबबान नज़र हेठि करे ख़ामोश ऐं झुकियल हालत में रहंदो हो। फ़कीर साहिब खे 4 पुटनि जो औलाद थियो, जिन मां हिकु सगीरी हालत में गुज़ारे वियो। बाक़ी 3 फर्ज़ंद फ़कीर मंठार मंगेरियो, फ़कीर इब्राहिम उर्फ़ दिलदार फ़कीर, फ़कीर गाज़ी मंगेरियो, जेके हाल हयात आहिनि। फ़कीर साहिब 29 जनवरी 1999 ईस्वी ते वफ़ात फरमाई ऐं खेनि वसियत मुताबिक़ टेबरी लॻ क़ब्रिस्तान में रखियो वियो। संदुन वफ़ात बैदि संदुन 40 जे मौक़े ते संदुन वॾे फर्ज़ंद मंठार फ़कीर खे पग ॿधाई वई। संदुन नंढो फर्ज़ंद गाज़ी फ़कीर जैसलमेर चौकी जो नाइब मुख आहे। संदुन ॿियो नंबर फर्ज़ंद इब्राहिम फ़कीर उर्फ़ दिलदार फ़कीर फ़कीर मोहम्मद सालेह जे मज़ार जो इंतज़ाम संभाले थो। ख़ासि करे हर साउस उमर जो ॾियारो थींदो आहे त उन मौक़े ते सवें माण्हू परे परे खां फ़कीर साहिब जे मज़ार ते हाज़िरी ॾींदा आहिनि ऐं ख़ैर ख़ैरातूं पिणु कंदा आहिनि। साथी रिपोर्टर यूसुफ आसकन।